वगण में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वगण में नसीराबाद मेन इंडस हाईवे मेहड़ रोड जलबाणी राइस मिल अॻियां वापारी न्याज़ हसन सोलंकी ऐं सेठ अनिल कुमार जी दुकान जा नामालूम चोर ताला तोड़े दुकान में पियल 100 मण सारियूं कणक सरह ऐं 45,000 रोक रक़म खणी विया आहिनि। होॾां अहिड़ो इतला मिलण ते फूड एंड ग्रीन मर्चेंट नसीराबाद जे सदर माशूक अली फिलपोटो, इब्राहिम भुट्टो, आशिक अली कलोड़ो, ज़मीर अहमद मुगैरी, आसिफ अली भुट्टो, वसीम भट्टी, मोहम्मद हनीफ बलोच जी अॻवानी में इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। इन मौके ते माशूक अली फिलपोटो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वापारी न्याज़ हुसैन सोलंकी जे थियल चोरी जल्द वापस कराए शहर जो अमनो अमान बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।